ML ते इकट्ठा थिया आहियूं। असीं सम्झूं था त दरिया असांजी मिल्कियत आहे, मौरूसी मिल्कियत आहे, ज़मीनूं असांजी मौरूसी मिल्कियत आहिनि। दुनिया जहान में किथे बि कानून कोन्हे को मौरूसी मिल्कियत खे फुरण जो को कानून न आंदो आहे। तंहिंजे करे हीअ असांखे दरिया खे ऐं असांजूं ज़मीनूं फुरण जो जेको हीउ कानून आंदो आहे, बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट एक्ट ऐं दरिया जे पाणी छिनण जे लाइ इन कैनाल था ठाहिनि, इहे टोटली इलीगल आहिनि, गैर क़ानूनी आहिनि। सिंधु दरिया समेत रावी, सतलज, ब्यास इन्हनि सभिनी नदियुनि में असीं लोवर रेपर न आहियूं। असीं शेयर होल्डर आहियूं। असांजी इजाज़त खां सवाइ जेके बैराज ठहिया उहे बि गैर क़ानूनी आहिनि, जेके बैराज ठही विया उहे बि गैर क़ानूनी आहिनि, जेके ठहंदा उहे बि गैर क़ानूनी आहिनि। असीं इन सॼे मामले खे चवंदी टोटल इलीगल अमल आहे। असांजी बुनियादी ॻाल्हि आहे, पोणा 2 सदियूं अॻियूं असांजा पाणी फुरियो आहे, उनजो हिसाबु किताबु करियो। ऐं असांखे हाणे कैनाल कोन थियो। जेकॾहिं कैनाल वारे मामले तव्हां ज़िद आहियो, सिंधी माण्हू विढ़ंदा, पुरमन तौर ते विढ़ंदा, तव्हांखे शिकस्त ॾींदा। पीपल्स पार्टी मकर करे थी, रुगी कैनाल वारी ॻाल्हि करे थी त ज़मीनूं वापसि नथी करे। जेको माण्हू सिर्फ़ु कैनालनि जी ॻाल्हि करे थो उहो बि मकर थो करे। जेको कारपोरेट फार्मिंग में PTI वारा टोटल जेके आहिनि उनखे रद्द ऐं बातिल नथा कनि, उहो मकर था कनि। हीअ जेका बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट एक्ट खां पोइ ज़रदारी जेका मीटिंग करे ज़मीनूं जेका ॾियण जी ऐं कैनाल कढण जी जेका ॻाल्हि कई उनखे डिसऑन करे ज़रदारी माफ़ी घुरे, पीपल्स पार्टी माफ़ी घुरे, चवे त असां गद्दारी कई आहे। जेसि ताईं इहो नथा कनि त असीं सिंधी माण्हुनि खे क़बूल कोन कंदो। सिंधी माण्हू पंहिंजे दरिया जी बचाव कंदो, ज़मीननि जो बचाव कंदो, विढ़ंदो, पुरमन डिघी जदोजहद ताईं विढ़ंदो, मथे पंहिंजी